दोस्तों शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अज वरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों, ख़ासि करे पंहिंजा वे ड्रामे ऐं वीरनि जी बस्ती ड्रामे जे हवाले सां। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। अॼु जी अपडेट एक बेहतरीन ऐं मुनफरिद दिलचस्प थियण वारी आहे। हिन धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे खुश आमदीद। हलूं था जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब कंदा, इन फेसबुक पेज के भी फॉलो लाइक शेयर करे छॾींदा जी हर अपडेट बर वक्त तव्हांखे मिलंदी रहे। दोस्तों नई अपडेट ये अची चुकी है तो पंहिंजा वे ड्रामो जो आहे इहो मेगा सोप सीरियल जी हाणे प्रॉपर ही जो आहे न शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे। लोकेशन सब कुछ सिलेक्ट थियल आहिनि, सब कुछ तैयार है। इन जी शूटिंग जैं टाइम मथां तव्हां वीडियो मुझे ॾिसी रहा हो जो हिन टाइम ताईं घणो कर शूटिंग स्टार्ट थी भी वही होंगी, छो देर मदेर वीडियो तव्हां वटि मुंहिंजी वञी पुॼंदी, कॾहिं कंहिं वटि जल्दी पुॼंदी। बहरहाल इन खां ॿियो ॿुधाईंदा हलूं त वेरनि जी बस्ती जा बक़ाया जेका स्पेल रहियल आहिनि उहे बि हाणे फाइनल कया वेंदा। उन्हनि खे बि तमामु जल्द जो आहे मुकमल करण जी कोशिशि कई वेंदी, जीअं ड्रामो पंहिंजा इहो वेरनि जी बस्ती अध में बंदि न थिए, छो त इन जा बक़ाया स्पेल अञा रहियल आहिनि, सभु ड्रामो मुकमल न आहे थियो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।